नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे टंडो गुलाम हैदर मां ख़बर ॾींदा हलूं त टंडो गुलाम हैदर में अवामी न्यूज़ जे ॾिनल सॾु सिंध मुंहिंजी माउ जे उनवान सां भरपूर आजियां कई वई आहे। अवामी न्यूज़ जे ॾिनल सॾु पारां 6 डिसंबर ते भरपूर मल्हाइण जो वचन कयो वियो आहे, जॾहिं त टंडो गुलाम हैदर में सक़ाफ़ती रंग निखरजी पिया आहिनि। समूरे शहर में जीए सिंध जे गाननि ते नौजवान पारां रक़्स करे ख़ुशी में झूमनि पिया, जॾहिं त समाजी तंज़ीम यंग वेलफेयर एसोसिएशन पारां सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण जो वचन कयो वियो, जंहिंमें तंज़ीम जे अॻुवाण गुलाम रसूल गुल ख़ासकेली, हाजी दाद निज़ामाणी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में टंडो गुलाम हैदर खां बस स्टॉप शाह वाह मोरी ताईं सिंधी अजरकूं ऐं टोपियूं पाए सिंधी गाननि ते रक़्स कयो वियो आहे। रंगारंगी सक़ाफ़ती रैली में इलाइक़े जे केतिरनि ई नौजवान समाजी वर्करनि हारियुनि शिरकत कई आहे। अवामी न्यूज़ पारां सक़ाफ़ती ॾींहुं मल्हाइण ते अवामी न्यूज़ जे सरवाण अब्दुल रज़ाक राजपूत खे जस पेश कयूं था, जंहिं सिंध जी सक़ाफ़त खे झरझंग में उजागर कयो आहे ऐं असां सभु सिंधी आहियूं, असां इतिहाद में आहियूं, कराची सिंध जी दिल है, असीं सिंधी इन धरती जा असल धरती वारिस आहियूं, पंहिंजी धरती जी इंच इंच जी हिफाजत कंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।